अस्सलाम वालेकुम। एक्सरसाइज 2.4 सवाल नंबर 2। जी साईं, बिल्कुलु अचो त ॾिसूं असां जेके ख़ासियतूं पढ़ियूं आहिनि ऐं सिखियूं आहिनि उन जे हिसाब सां इहे ख़ाल भरणा आहिनि। पहिरीं लिखियलु आहे 2545 मल्टीप्लाई 248 ऐं उन खां पोइ आहे बराबरि आहे 545 प्लस 245 यानी ये जेका मटा सटा जे हिसाब सां ख़ासियत लिखियलु आहे, पर हिन जे अंदरि बिल्कुलु तव्हां ॾिसो त ग़लती आहे, तव्हांखे नज़र अची रही हूंदी। अगरि हिन पासे लेफ्ट हैंड साइड ते मल्टीप्लाई आहे त राइट हैंड साइड ते बि मल्टीप्लाई हुअणु घुरिजे हा, जॾहिं त हुन पासे प्लस आहे। इन ॻाल्हि जे करे इहा ग़लति आहे। गुड। नंबर 2 67 माइनस ब्रैकेट 125 माइनस 12 ब्रैकेट ओवर बराबरि आहे 67 माइनस 125 माइनस 12। जी बाबा, तव्हांखे बिल्कुलु इहा महसूसु थी रही हूंदी त इहा संगत वारी ख़ासियत आहे। सही, बिल्कुलु संगत वारी ख़ासियत आहे। ॿ ब्रैकेट्स हिन पासे आहिनि त हुनजो ॿ शुरू में आहिनि, पर संगत वारी ख़ासियतूं असां जेके बि पोयां लेक्चरनि में पढ़ी ऐं सिखी आया आहियूं त उहे या त संगत वारी ख़ासियत जोड़ जे लिहाज़ खां हुई या त उहा असां वटि ज़रब जे लिहाज़ खां हुई, पर कट जे लिहाज़ खां कंहिं क़िस्म जी का बि अहिड़ी संगत वारी ख़ासियत असां न पढ़ी आहे, जंहिंजे करे ही बिल्कुलु ग़लति आहे। सवाल नंबर 3 64 ज़रबिया 245 माइनस 10 बराबरि आहे 64 ज़रब 245 माइनस कट 64 ज़रब 10। जी बिल्कुलु सही पिया चओ त साईं इहा ज़रब जी कट ते विरहासत वारी ख़ासियत आहे। बिल्कुलु सही, इहो जवाबु सही थींदो। सवाल नंबर 4 95 ज़रब 25 ज़रब 14 ब्रैकेट ओवर ॿी ब्रैकेट में 95 ज़रब 25। हा, हिते प्लस आयो पिया प्लस 14। अंगनि जी पोज़ीशन साॻी लिखी पिया, पर प्लस न हुजे हिते ज़रब हुजे हा त सही थिया, पर हिते प्लस ॾिनो पिया, जंहिंजे करे इहो हिसाब बि बिल्कुलु ग़लति आहे। त तव्हांखे बिल्कुलु क्वेश्चन नंबर 2 चङी तरह सां क्लियर सम्झ में अची वियो हूंदो, की न तव्हां पोयां वीडियो ॾिसो चङी तरह सां, इंशाअल्लाह तव्हांखे 100% क्लियर सम्झ में अची वेंदो। जी साईं, सवाल नंबर 3 एक्सरसाइज 2.4 चवे थो हेठियुनि में इस्तेमालु थींदड़ उसूलनि जा नाला ॾियो ऐं चकास करियो। हिन खां अॻे एक्सरसाइज जे अंदरि, अॻे सवाल जे अंदरि, अॻे वीडियो जे अंदरि तव्हां चङी तरह सां सम्धल हो त हिन जो पहिरियों हिसाबु लिखियलु आहे 9 ज़रब 7 बराबरि आहे 7 ज़रब 9 लेफ्ट हैंड साइड एंड राइट हैंड साइड। जी बाबा, जी तव्हां बिल्कुलु सही पिया ॿुधायो त साईं इहा मटा सटा वारी ख़ासियत आहे। 9 ज़रब 7 बराबरि पहिरीं 7 पिया थियनि, पोइ ज़रब 9 पिया थियनि, त असां बिल्कुलु साबित थी वियो। असां मल्टीप्लाई कयो 7 8 राइट हैंड साइड ते 7 8 त असां फाइनल जवाबु थियो मटा सटा वारी ख़ासियत ज़रब जे लिहाज़ खां बिल्कुलु। नंबर 2 असांजो लिखियलु आहे, अचो त ॾिसूं 4 मल्टीप्लाई 6 मल्टीप्लाई 3 बराबरि आहे 4 मल्टीप्लाई 6 ज़रब 3। पहिरें लेफ्ट हैंड साइड में 6 ऐं 3 खे ब्रैकेट ॾिनल आहे, ऐं जॾहिं त राइट हैंड साइड में 4 ऐं 6 खे ॾिनल आहे, ऐं सभिनी में ज़रब जी निशानी आहे। बिल्कुलु तव्हां सही पिया ॿुधायो त इहा संगत वारी ख़ासियत आहे, बिल्कुलु संगत वारी आहे, पर ज़रब जे करे हाणे हिन जो नालो थी वेंदो ज़रब जे लिहाज़ खां संगत वारी ख़ासियत। जी बिल्कुलु सही। असां ज़रब कंदासीं, लेफ्ट हैंड साइड में लिखियलु आहे 6 मल्टीप्लाई 3। जी बाबा, लेफ्ट हैंड साइड चवे थी 4 ज़रब 6 ज़रब 3 3 ज़रब 6 खे मल्टीप्लाई कंदा जवाबु ईंदो 18
पोइ असां ब्रेकेट जे पासे मां असां चेन सां मल्टीप्लाई कंदासीं 4 अरिड़ो 72 बिल्कुलु ऐं राइट हैंड साइड ते वेंदासीं त असां ब्रेकेट में लिखियल आहे 4 ज़रब 6 त असां पहिरीं चइनि ऐं छहनि खे ज़रब कंदासीं या 6 चऊं 24 ज़रब ॾेई टे ॾींदासीं 24 खे जॾहिं असां 3 सां ज़रब कंदासीं त उहो थी वेंदो 72 टे 24 72 या सिंगल सां असीं मल्टीप्लाई कंदासीं 4 टे 12 मथे 1 ॿ टे 6 ऐं हिकिड़ो 7 त साबित थी वियो बिल्कुलु त हाणे इन अहिड़े हिसाबनि खे असां चवंदासीं ज़रब जे लिहाज़ खां संगत वारी ख़ासियत। जी बाबा टियों नंबर हिसाब आहे 5 ज़रब 7 माइनस 1 बराबर 5 ज़रब 7 माइनस 5 ज़रब 1 लेफ्ट हैंड साइड एंड राइट हैंड साइड। जी बाबा बिल्कुलु तव्हां सही पिया चओ त ही कट ते विरासत वारी ख़ासियत आहे लेफ्ट हैंड साइड ऐं राइट हैंड साइड। लेफ्ट हैंड साइड खे पहिरीं सां हल कंदासीं त असां वटि 5 ज़रब 7 माइनस 1 7 माइनस 1 में असां जॾहिं कट कंदासीं 7 में 1 ॿिए बाक़ी 6 हाणे असां लिखंदासीं 5 ज़रब 6 6 पंजा 30 इहो पासो लेफ्ट हैंड साइड थी वियो। राइट हैंड साइड खे हल कंदासीं 5 ज़रब 7 7 पंजा 35 माइनस 5 ऐं 1 खे ज़रब कंदासीं 1 पंजा 5 पहिरीं विच में कट असां कोन हल कंदासीं हमेशह बिडमॉस जे तरीक़े मुताबिक़ अगरि जेसिताईं असांखे ज़रब मिलियल हुजे त पहिरीं ज़रब हल कबियो पोइ जोड़ या कट जो अमल कबो। त हाणे 5 चइनि मां 5 कट कंदासीं 30 थिया बिल्कुलु साबित थी वियो। त हाणे इन ख़ासियत वारो थींदो ज़रब जो कट जे लिहाज़ खां विरासत वारो उसूल। 4 नंबर हिसो जेको असांजो आयो आहे 2 ज़रब 8 प्लस 3 ब्रैकेट ओवर बराबर 2 ज़रब 8 प्लस 2 ज़रब 3 यानी इहो ख़ासियत। जी तव्हां बिल्कुलु सही पिया चओ इहो जोड़ वारी ख़ासियत विरासत वारी ख़ासियत आहे बिल्कुलु सही लेफ्ट हैंड साइड हिन में पहिरीं ब्रैकेट छॾाईंदासीं 8 प्लस 3 हल कंदासीं थींदा 11 2 ॿाहिरि रखंदासीं 2 ज़रब 11 ॿी 22 राइट हैंड साइड ते 8 ऐं ॿिनि खे मल्टीप्लाई कंदासीं 2 8 16 प्लस 2 ज़रब 8 ॿ 6 16 ऐं 6 पाण में जोड़ कंदासीं 22 थींदा राइट हैंड साइड लेफ्ट हैंड साइड ॿई बराबरि 22 त साबित थी वई ख़ासियत कहिड़ी आहे। जी बिलाल तव्हां सही चयो बिल्कुलु इहा जोड़ ते विरासत वारी ख़ासियत ज़रब जे लिहाज़ खां जोड़ ते विरासत वारी ख़ासियत ज़रब जी जोड़ जे लिहाज़ खां विरासत वारो उसूल। जी बिल्कुलु तव्हांखे चङी तरह सम्झ में अची वियो। सवाल नंबर 4 530 ऐं 750 लाइ जोड़ जे लिहाज़ खां मटा सटा वारे ख़ासियत ऐं उसूल जी चकास करियो। जी बाबा जोड़ जे लिहाज़ खां सिर्फ़ु मटा सटा 530 प्लस 750 बराबरि जी वरी 750 प्लस 530 लेफ्ट हैंड साइड जोड़ कंदासीं 530 प्लस 750 इहे ॿई जोड़ कंदासीं 1250 थींदा ऐं हुन पासे राइट हैंड साइड ते 750 प्लस 530 कंदासीं तॾहिं बि 1280 जवाबु थींदो साबित थियो लेफ्ट हैंड साइड बराबरि आहे राइट हैंड साइड जे। सवाल नंबर 5 240 425 ऐं 35 लाइ ज़रब जे लिहाज़ खां संगत वारे उसूल जी चकास करियो। जी बाबा संगत वारे उसूल जी तव्हांखे ख़बर आहे 3 रक़म जे विच में थींदो आहे पर ज़रब जे लिहाज़ खां चए पियो त शुरू जूं 2 ब्रेकेटूं त वरी आख़िर जूं 2 ब्रेकेटूं कहिड़ियूं 2 ब्रेकेटूं शुरू वारियूं थींदियूं त हुतां वरी आख़िर वारियूं थींदियूं त इहो उन तरीक़े सां लेफ्ट हैंड साइड में लिखियलु आहे 240 ऐं 225 खे असां ब्रेकेट ॾिनी आहे ऐं 35 ज़रब ॾिनो अथऊं बराबरि थी 240 ज़रब 425 ज़रब 35 असां हल कंदासीं लेफ्ट हैंड साइड 240 ज़रब 425 खे पहिरीं हल कंदासीं त हुनजो जवाबु अची वियो 1,02,000 ज़रब 35 जॾहिं इनखे पाण में मल्टी कंदासीं त 35,70,000 जी बाबा बिल्कुलु इहो असांजी लेफ्ट हैंड साइड आहे। अचो था वरी राइट हैंड साइड ते 240 ज़रब 425 ज़रब 35 हाणे असां हल कंदासीं पहिरीं 425 ज़रब 35 इन जो जवाबु अची वियो असां वटि 14,875 ऐं 240 सां मल्टीप्लाई कंदासीं साॻियूं 35,70,000 बिल्कुलु सही थियो इहो साबित थियो त असांजो सुवाल नंबर 5 बिल्कुलु मुकमल थियो। एक्सरसाइज़ जो आख़िरी सवाल 300 615 975 लाइ ज़रब जी जोड़ जे लिहाज़ खां विरासत वारे उसूल जी चकास करियो। जी बाबा विच में ज़रब सां ब्रैकेट जे विच में अंदरि जोड़ ईंदो उन जे हिसाब सां असां बिल्कुलु विरासत करे सघूं था। त हाणे
असां पहिरीं लेफ्ट हैंड साइड था हल करियूं। लेफ्ट हैंड साइड में असांजो 615 प्लस 975 खे जोड़ कयोसीं, जवाब ईंदा 1590। उनखे मल्टीप्लाई कंदासीं 300, 4,77,000। बिल्कुलु इहो लेफ्ट हैंड साइड आहे। ऐं राइट हैंड साइड में असां वेंदासीं त असां पहिरीं 300 ज़रब 615 ऐं पोइ वरी प्लस न ला, पोइ वरी 300 ज़रब 975। त असां राइट हैंड साइड में 300 ज़रब 675 खे ज़रब कंदासीं 1,84,500 प्लस वरी 300 ऐं 975 ज़रब कंदासीं 2,92,500। जॾहिं हीअ ॿई पाण में जोड़ कंदासीं साॻिया असांजा 4,77,000। जी बाबा, बिल्कुलु साबित थियो। त असांजो अॼु एक्सरसाइज़ 2.4 यानी हिन चैप्टर जी आख़िरी एक्सरसाइज़ बिल्कुलु अख़्ताम ते पहुती। ऐं हीउ चैप्टर बि ख़ैर ख़ैरियत सां अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु पूरो थियो। तमामु मुंहिंजा व्यूअर्स जेके तव्हांखे ॾिसो पिया ऐं फॉलो कयो पिया, त तव्हां मुकमल सीरीज़ कंप्लीट तव्हां रहे। तमामु एक्सरसाइज़ूं मुकमल तरह सां हेल्प थी वियूं आहिनि ऐं बिल्कुलु सम्झण सां गॾोगॾु मौजूदु आहिनि। अगरि कंहिंखे का ॻाल्हि सम्झ में न आई आहे त ॿार उन वीडियोज़ खे सिक्वेंस सां बिल्कुलु पोयां ॾिसे त इनशाला उमेदु आहे त तव्हांखे बिल्कुलु क्लियर ॻाल्हि सही सम्झ में अची वेंदी। तेसि ताईं तव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो। इनशाला असां नेक्स्ट मिलंदासीं हिकु नए चैप्टर नंबर 3 सां। अल्लाह हाफ़िज़।